असांजे पोले खे चौथो ॾींहुं आहे। कंप्लेंट पोले जी हले थी ऐं असांजे वर्करनि खे को बि तहफ़ुज़ न आहे। उन जे बावजूद भी DC अचे थो, उहो तमामु असां ते नाराज़ थिए थो। वर्कर हिकिड़ी आहे जेकी झंग जबल ऐं ॿेलो हुजे ऐं छा बि हुजे अकेली ऐं हिननि माण्हुनि सां मुंहुं ॾिए थी। जेके माण्हुनि जा रवैया आहिनि, असांजे अवाम जा रवैया आहिनि, उन्हनि खे मिनतूं करे उन्हनि जे घर ताईं पहुचूं, उन्हनि जे बचड़नि खे असां पोलियो जा कतरा पियारियूं। पोलियो जेॾां न हुयो, हीअ वैक्सीन न हुई त घर घर में पोलियो जो माज़ूर ॿार पियो निकिरे। तंहिंजे करे असां जेके वर्कर आहियूं ऐं असां हिकिड़ी फ़ौज आहियूं जेकी अकेली दुनिया जे माण्हुनि सां लड़ूं था ऐं ॿारनि जो तहफ़ुज़ कयूं था। हर घर हर ॿार ताईं पहुचूं था, को बि असां सां नाइंसाफ़ी आहे। छो? छाजे करे? DC अचे तॾहिं बि असां ते कावड़ करे, DHO अचे तॾहिं बि असां ते कावड़ करे। जेकॾहिं हिननि जी वैक्सीन में को फॉल्ट थो थिए, मार्कर में को फॉल्ट थो थिए, असां क़दम खणूं था त उन्हनि जी का बि ॻाल्हि न आहे। उहा चवनि था न बाबा इहा ॻाल्हि कुझु बि न आहे, तव्हां हलायो हिन ॻाल्हि खे। जॾहिं वर्कर खां ग़लती थिए थी त उन ते एक्शन खयां था वञनि, सुपरवाइज़र ते एक्शन खयां था वञनि, पोलियो इंचार्ज ते एक्शन खयां था वञनि। असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ को बि तयारु न आहे। छो? छाजे करे? असांखे तहफ़ुज़ खपे। असांजे वर्करनि खे कुता खाइनि, असांजे वर्करनि खे माण्हुनि बदतमीज़ी कनि, उन्हनि जो बि को बि फ़ैसिलो कोन थो थिए। इन जे ई करे त छो ही ग़लति आहिनि। असां ग़लति न आहियूं, असां पंहिंजे आवाम जे बचनि जे लाइ तहफ़ुज़ आहियूं। महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ ॾियनि ऐं इहा जेकी ॾाढाई असां सां न रखनि। पोलियो मां कंदसि, पोलियो खां नथो झले, हुनजी इहा ई आहे त मतिलबु इहे नौकिरी खां प्रतिशत थो ॻाल्हाए मूंखे। अॻ में बि मूंखे पुलिस खां ईअं पोलियो दौरान खणाई। मां पंहिंजी ड्यूटी कंदड़ आहियां, मां पंहिंजी ड्यूटीअ खां वफ़ादार आहियां। असांखे पंहिंजा ई इदारा इहे असांखे पंहिंजा न ॾींदा तहफ़ुज़ त असां कंहिंखां घुरंदासीं? हे त पोइ असांखे गोलियूं हणी छॾींदा।